मुराद ज़ख़्मी थियो आहे। छा फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ मां इहो पूरो हा त उनखे पंहिंजी बंदूक जी गोली लॻी आहे या जायो कंहिं ॿिए जे मथां इल्ज़ाम आहे। अॼु ॾींहं ताईं मूं अहिड़ा कम न आहिनि कया जेको मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे ऐं जेका हक़ीक़त आहे। तव्हां एनसी दाख़िल कयो। जेकॾहिं मुराद ऐं असांजे विच में ॻाल्हियूं थियनि थियूं, असांजे विच में ठाह थी थो वञे त पोइ इन केस खे ख़ारिज कबो। उन्हनि जी ॻाल्हि त सही निकिती, पर तूं इहो सोचे थो त मुराद वारा उते कीअं पहुता ऐं उन ॻाल्हि जी मुराद वारनि खे ख़बर ॾिनी कई। अब्दुल अली खान उन्हनि जे कब्ज़े में आहे। हाणे नुक़सान या फ़ाइदे खे कोन ॾिसंदुसि। जेकॾहिं दिलेर हूंदा न त पंहिंजे तॾे जो मान रखंदा। बाक़ी जेकॾहिं बेगैरत थी ऐं तॾो विञायो न त उन्हनि खे मुंहुं ॾियण जी सघ मां बि रखां थो। एनसी दाख़िल आहे मूंसां इन केस खे मां ख़तमु करे छॾींदुसि। पर ॿी ॻाल्हि त हाणे इन मुराद खे यकीन ॾियारणु ॾाढो ॾुखियो कमु थी वियो। सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।